जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा सिंध जो अॻूणो वज़ीर आला सिंध सैयद क़ाइम अली शाह दावत ते ॻोठ मोहम्मद आचर सतो पहुतो। पार्टी अॻुवाणनि ऐं कारकुननि पारां भरपूर आजियां सेठाजा डेपाजा सता पंपिंग स्टेशन जो इफ़्तिताह कयो। मीडिया सां ॻाल्हि ॿोल ऐं तक़रीब खे ख़िताब कयो। रिपोर्ट मूजिबि सिंध जो अॻूणो वज़ीर आला सिंध सैयद क़ाइम अली शाह पीपल्स पार्टी अॻुवान नसीर अहमद सतो जी दावत ते ॻोठ मोहम्मद आचर सतो पहुतो। पार्टी अॻुवाणनि नसीर अहमद सतो, पीरा फराणीपुर सैयद जुगनू शाह ऐं ॿियनि कारकुननि ऐं अॻुवाणनि पारां भरपूर आजियां ऐं गुलनि जी वर्खा कई। अॻुवाणनि ऐं कारकुननि सैयद क़ाइम अली शाह खे पटकनि, लुंगी ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। अॻूणे वज़ीर आला सिंध सैयद क़ाइम अली शाह नए सिर तामीर थियल सेठार जा डेपा जा सता पंपिंग स्टेशन जो इफ़्तिताह कयो। पीपल्स पार्टी हमेशह सिंध जे हक़नि ऐं वसीलनि जी ॻाल्हि कई आहे। पीपल्स पार्टी तरक़ियाती कमनि में हमेशह अॻिभरी रही आहे। उन मौक़े ते सैयद क़ाइम अली शाह मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई ऐं तक़रीब खे ख़िताब कयो।